मूंखे ॾाढी ख़ुशी आहे माशाअल्लाह ही फ़क़ीरनि 9,75,18,805 भेरा कलमो शरीफ पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह 70 भेरा जेको 70,000 भेरा कलमो पढ़ियो उनजी यकीनी बख़्शिश आहे यकीनी जे पढ़ी आहे उन ईसाले सवाब कयो आहे हुज़ूर जे अबाणनि जे लाइ तोहफ़ो सुभान अल्लाह 5,14,499 भेरा दुरूद सूरत इखलास 1 लख भेरा सूरह मुल्क 50 भेरा यासीन 1200 भेरा मुज़म्मिल 1600 दफ़ा ज़िक्र इस्म ज़ात 95,000 भेरा ख़त्म शरीफ 182 इस्तग़फ़ार 2,50,000 ऐं हिकिड़े आशिक़ वरी उमरो कयो ऐं सची ॿुधाइबो आहे त ॿियनि खे बि रीस थिए हिन भेरे जेको मूं उमरो कयो न उहो हुज़ूर जे अबाणनि जे लाइ कयो ऐं मूंखे मदीना मुनव्वरा में हिकिड़ो अल्लाह जो सालियो बानो मिलियो हर साल मदीने ईंदो आहे मूं चयो आहीं त ग़रीब माण्हू हर साल मदीने थो अचे ख़ैर त आहे किथां खज़ानो हथ कयो अथई चइसि हिकिड़ो नुस्ख़ो आहे मूं वटि जो ॿुधाई कि पोइ ॿुधायां राज़ रखंदो मूं चयो मुंहिंजी दिलि नंढड़ी आहे मां रखी कोन सघंदुसि जे ॿुधाईंदे त मां पंहिंजी जमात खे दोस्तनि खे ॿुधाईंदुसि चई भला हाणे बिस्मिल्लाह मां ॿुधायां जंहिंखे वणेव तंहिंखे ॿुधाए रोज़ानो सिजल ते जी निमाज़ खां पोइ 2 भेरा 2 रकातूं नफ़िल पढ़ंदो आहियां चवंदो आहियां मौला हिन 2 नफ़िलनि जो सवाबु हुज़ूर जे अब्बा साईं अम्मा साईं जी रूह खे पहुचे 2 रकातूं नफ़िल पढ़ी हुज़ूर जे वालिदैन करीमनि जे रूहल मुबारकनि खे ईसाले सवाबु कंदो आहियां साल में 2 भेरा 3 भेरा कॾहिं 4 भेरा बि हाज़िरी थींदी आहे सिक लॻंदी आहे मदीने जी सॾड़ो कंदो आहियां को न को अल्लाह जो बानो टिकेट ॾी बाबा वञ मदीने शरीफ़ ऐं अहले दिल तवज्जो आहे मुड़े अहले दिल अहले नज़र अहले मारिफत चयो आहे त जेको बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अबाणनि जे लाइ कुछ भी कोशिश करे मसलन को नफिल पढ़ी खैरात करे ईसाले सवाब करे ॾींहुं मल्हाए या उन्हनि जे रूह खे ख़ुशि करण जे लाइ दुआ घुरे कहिड़ो बि उन्हनि जे लाइ माण्हू को कमु करे थो त अल्लाह तबारक व ताला उन जे दिल में उन जे रिज़्क़ में उन जे इज़्ज़त में कुशादगी पैदा कंदो ही ॿियो नुस्ख़ो अथव जी हुज़ूर जे अबाणनि जे लाइ जेकॾहिं तव्हां का बि कंहिं बि तरह जी कोशिश कयो था इन जो सिलो तव्हांखे इहो मिलंदो जो तव्हांजे रिज़्क़ खे रब वधाईंदो तव्हांजे इज़्ज़त खे रब वधाईंदो तव्हांजे मामलात में रब आसानी पैदा फरमाईंदो तव्हां अॼु खां वठी वञी आज़मायो जेकॾहिं तव्हांखे फ़ाइदो न थिए त फ़क़ीर वेठो आहे लिकी त कोन वियो आहियां न